अपडेट कयूं खे अहम ख़बर है। घरू वज़ीर मोहसिन नकवी प्रेस कॉन्फ्रेंस कई है। इस्लामाबाद की सिक्योरिटी से का भी कोताही बर्दाश्त न कंदासीं। एहतजाज करण सभिनी जो हक़ है, पर कंहिंखे भी हमले की इजाज़त न ॾिनी वेंदी, इहो चवणु आहे वफ़ाक़ी घर वज़ीर जो। मलेशिया जो वज़ीर आज़म पाकिस्तान के दौरे ते आहे। तहरीक इंसाफ़ सुभाणे एहतजाज जो सॾु ॾिनो आहे। घर वज़ीर चवे थो PTI वारा ॿियनि सूबनि मां बि माण्हुनि खे घुराए रहिया आहिनि। इस्लामाबाद इंतज़ामिया जलसे जो हंधु मुख़्तस करे छॾियो आहे। इस्लामाबाद गादी वारो शहर है। आलमी तकरीबूं रिथियल आहिनि। घरू वज़ीर मोहसिन नकवी जो इहो चवणु आहे। तहरीक इंसाफ़ की क़यादत के एहतजाज के सॾ ते नज़रसानी करणु घुरिजे। सुभाणे एहतजाज करण न ॾींदासीं। कानून पंहिंजो रस्तो इख्तियार कंदो। इस्लामाबाद में अॻी कलम 144 लागू थियल है। अव्हांखे अपडेट कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ है। घरू वज़ीर मोहसिन नकवी जो चवणु आहे त जेकॾहिं सुभाणे को एहतजाज कंदो त उन सां का भी रियायत न कई वेंदी। जेकॾहिं कंहिं एहतजाज कियो तो पुलिस समूरी तैयार करे छॾी आहे। इस्लामाबाद में ब्रेकिंग न्यूज़ है। नाज़रीन अवां सां शेयर कयूं पिया। वफ़ाक़ी घर वज़ीर मोहसिन नकवी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे ॿुधायो आहे त इस्लामाबाद की सिक्योरिटी ते का भी कोताही बर्दाश्त न कई वेंदी। एहतजाज करण सभिनी जो हक़ है, पर कंहिंखे हमले की इजाज़त न ॾींदासीं। मोहसिन नकवी चवे थो मलेशिया जो वज़ीर आज़म पाकिस्तान के दौरे ते आयल आहे। तहरीक इंसाफ़ सुभाणे एहतजाज जो सॾु ॾिनो आहे। PTI वारा ॿियनि सूबनि मां बि माण्हू घुराए रहिया आहिनि। इस्लामाबाद इंतज़ामिया जलसे जो हंधु मुख़्तस करे छॾियो आहे।